दोस्तों हिन वक़्तु असां कराची जी मौसमियात वारी जेका मंडी आहे उन में मौजूदु आहियूं ऐं अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं तमामु वॾी मंडी आहे। हिकिड़ी त होॾां रोड ते आहे, मेन रोड ते आहे, ऐं ॿी जेका आहे सा उहा हिते मौसमियात वटि आहे जिथे छेला बि आहिनि त वॾो माल बि आहे। हिन पासे वॾो माल बि आहे ऐं हाणे आस्ते आस्ते रेट चढ़ी रहिया आहिनि समूरे माल जा ऐं हिते हर नसुल जा छेला मौजूदु आहिनि। इहा मां ॾिसी रहिया आहियो कि हिनखे ॿुधाए थो मालिक त राजनपुरी नसुल जो आहे ऐं कामोरे जो क्रास आहे। असुल में कन नंढा अथसि ऐं हीउ कामोरे जो क्रास मूंखे महसूसु थिए थो त हीउ बिड़ी आहे ऐं हिन में अॼुकल्ह रेट कुझु घटि आहिनि पर रेट बुनियादी तौर ते अॼु जुमे जो ॾींहुं आहे, सुभाणे छंछर खां रेट तमामु घणा वधंदा छाकाणि त कराची शहर तमामु वॾी आबादी वारो शहर आहे ऐं उते घणे क़दुरु सभई माण्हू अक्सरियत हिकिड़ी वॾी अक्सरियत आहे जेका उहा क़ुर्बानी कंदी आहे ऐं उनजे करे कराची आउं सम्झां थो त लाहौर खां बि वॾी मंडी आहे, मुल्तान खां वॾी मंडी आहे ऐं पंजाब जे ॿियनि सभिनी मंडियुनि खां बि वॾी मंडी आहे। हाणे हिन मंडी में मुल्तान खां बि माल पहुतल आहे ऐं हीअ तमामु ॾिसो था त हीअ वॾी एरिया आहे। अच्छा, हीअ हक़ीक़त में तमामु नंढी मंडी आहे ऐं हीअ जेका पिड़ी आहे उहा सफ़ा नंढी आहे। तव्हां जॾहिं मेन रोड ते वेंदो त उते तव्हांखे तमामु वॾी मंडी मिलंदी जिते लखनि जे तादाद में उते वॾो माल, नंढो माल ऐं इहो सभु कुझु मौजूदु आहे उते। हीअ जेके वापारी आहिनि हिते ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा उहे आहिनि जेके सिर्फ़ु वापार ख़ातिर अचनि था ऐं उहे माल वठी था अचनि ऐं पोइ हिते वरी अची महांगो था खपाइनि। हिकिड़ा उहे आहिनि जेके डायरेक्ट हिते अची पंहिंजो माल खपाइनि था ऐं उतां खां हू नाणो कमाइनि था। हीअ जेके गोट फार्मिंग कनि था, ॿकरियुनि जी फार्मिंग कनि था, हीअ उनजी रोज़ी आहे। हीअ जेका ईद उल अज़हा आहे, ईद उल अज़हा ते हिननि जी मतिलबु त असुल जेका प्रोडक्शन आहे, रोज़ी आहे, उहा ईद उल अज़हा ते ई थिए थी। त हिन दफ़े कंप्लेन आहे इलाही सालनि जी त उहे हिन दफ़े रेट घटि आहिनि पर आउं सम्झां थो त अॼु जुमे जो ॾींहुं आहे, ईद में अञा 2-3 ॾींहं पिया आहिनि ऐं कराची जा माण्हू हमेशह इहो चाहींदा आहिनि त हू छेला ख़रीद कनि जिन खे हिकु या ॿ ॾींहं पाण वटि बीहारनि ऐं उनखां पोइ हू क़ुर्बानी करे छॾनि। ईद जा 3 ॾींहं बि हिते मंडी हूंदी आहे ऐं आख़िरी ॾींहं ते घटि थी वेंदी आहे, बाक़ी ईद जो पहिरियों ॾींहुं ॿियो ॾींहुं बि हिते मंडी मौजूदु हूंदी आहे ऐं हिते जेको आहे सो ख़रीदारी जो सिलसिलो, वापार जो सिलसिलो जारी ऐं सारी रहंदो आहे। सो असुल में सिंध जो माण्हू जेको चौपाए माल जो कारोबार करे थो उन जे लाइ इहो तमामु ज़रूरी आहे त पहिरियां त मंडी जी नफ़्सियात खे सम्झो वञे त मंडी में माल खे विकिणबो कीअं ऐं हिते छेला ख़रीद कीअं कबा ऐं छेलनि जी पालना कीअं कबी ऐं पंहिंजे जेके नंढा नंढा उन जा फार्म हाउस आहिनि उते कमु कीअं कबो। त जेसिताईं इहा नफ़्सियात हू सम्झनि तेसी ताईं हू सुठो नाणो न कमाए सघंदा। हाणे हीअ छेला ॾिसो तव्हां जेके ॾिसो पिया, हीअ पटेरी नसुल जा छेला आहिनि ऐं हिननि जा सुठा पैसा लॻनि पिया पर अञा हीअ पिड़ी तेज़ थींदी। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं राति खां हीअ पिड़ी तेज़ थियणु शुरू थींदी ऐं उनखां पोइ छंछरु आचर वेंदे सूमर ताईं हीअ पिड़ी पंहिंजे उरूज ते पहुचंदी ऐं असांजो जेको ॿहिराड़ी जो माण्हू आहे जंहिंजो गुज़र सफ़र सॼो चौपाए माल ते आहे त उन जे लाइ हीअ वॾी गनीमत आहे ऐं हिते पंहिंजो माल खणी अचनि था। कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो त केतिरा माण्हू पंहिंजो माल मोटाए बि वञनि था, उहो नथो विकामे छाकाणि त उहे लालच कनि था ऐं वॾा अघ ॾसनि था। नतीजे में जेका आमदनी थियणु खपे उहा नथी थिए, वरी उन्हनि खे सॼो साल चाढ़णो थो पवे, पोइ ॿिए साल ते हू अचनि था ऐं अची पंहिंजो माल विकिणण जी कोशिशि कनि था। हिन वक़्तु आऊं कराची जे मौसमियात वारी मंडी में मौजूदु आहियां ऐं वापारी बि अचनि पिया त ख़रीदार बि अचनि पिया। इहा मां ॾिसो त ख़रीदार बि अचनि पिया
ऐं ॾिसनि पिया फ़िलहालु त हू अघ थोरा पिया ॿुधाइनि, यानी जेको छेलो लख रुपए जो हुजे त उनजा 50-60 हज़ार ॿुधाइनि था, वधीक कोन था ॿुधाइनि। सो बहरहाल पाण ॾिसूं था ऐं वरी ॿी वीडियो में अव्हांखे ॿुधाइबो त हाणे मंडी जेको आहे सो कहिड़ी जॻह ते पहुती आहे ऐं उनजा रेट किथे पहुता आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी। मूंखे उमेदु आहे त रूमी गोट फार्म जे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं दोस्तनि ॾांहुं मोकिलींदा, कमेंट करे असांखां सुवाल कंदा त गोट फार्मिंग कीअं कजे, ॿकरियुनि जी पालना कीअं कजे, छेलनि जो वापारु कीअं कजे, उनजे बीमारियुनि खां कीअं बचिजे ऐं ॿियो हुन जूं जेके बि ज़रूरी रिक्वायरमेंट्स आहिनि, ज़रूरी जेके हुन जूं घुरिजूं आहिनि उहे कीअं पूरियूं कजनि। त हीअ मंज़र मूंखे ॾेखारियां पियो, हीअ मौसमियात वारी पिड़ी आहे। कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ नंढियूं नंढियूं पिड़ियूं लॻनि थियूं ऐं हिन जी मेन पिड़ी सुराब ॻोठ खां मथे जेका मंडी जेका सॾिजे थी उन वटि उहा पिड़ी लॻे थी। सो अव्हांखे ईंदड़ वीडियो में ॿुधाईंदुसि त कहिड़े नमूने सां हिते वापारु करणु खपे ऐं असां कीअं कमाए सघूं था। साथ सलामत, सिंध सलामत।